नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी जे वेझो सी सेक्शन थाणे जी हद में सुबुह सवेल मलिक बिरादरी जा 4 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते इमाम बख्श मलिक जे घर में घिड़ी फायरिंग शुरू करे ॾिनी आहे। फायरिंग जे नतीजे में घर में 60 साला कुराड़ी मसामात सामाणी ज़ाल इमाम बख्श मलिक गोलियुनि जा ज़ख़्म न सहंदे तॾे ते फ़ौत थी वई आहे। फरज़ाना ज़ाल अज़ीज़ अल्लाह मलिक ऐं हुनजो भाउ इमरान मलिक सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंजी तबियत ॻणती जोगी हालत हुजण जे करे सखर जी रेंजर्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो, मगर मसामात फरज़ाना ज़ाल अज़ीज़ा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सखर जी निजी अस्पताल में फ़ौत थी वई है। हुनजे भाउ ज़ख़्मी इमरान जो सखर जे निजी अस्पताल में ज़ेरे इलाज, जंहिंजी तबियत सही ॾिसो पिया। फ़ौतुनि जो लाश घर पहुचण ते घर में रोज राड़ो मची वियो। कातिलनि खे पिटूं पारायता ॾींदा रहिया। ज़रियनि खां मालूम थियो त वॾे टाइम खां पंहिंजी मलिक बिरादरी सां संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिं जे नतीजे में मलिक बिरादरी जा 4 हथियारबंदनि घर में घिड़ी घर धणियुनि मथां फायरिंग करे क़त्ल कयो वियो। सी सेक्शन थाणे जे इंचार्ज इख्तियार अहमद पंहिंजे मौक़ ॾींदे चयो त जवाबदार जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न वेंदासीं। जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस जी वॾी नफ़री साण करे हुननि जे घरनि ते चढ़ाई कई आहे। जवाबदार पहिरीं ई चोपायो माल काए घर ख़ाली करे फरार थियण में कामयाब थी आहिनि। पुलिस जी जवाबदारी जी गिरफ़्तारी लाइ CI वारनि खां पिणु मदद वरिती वञे थी ऐं ॻुझनि जॻहियुनि ते पिणु छापा लॻाए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे हवाले कयो वेंदो। औरतुनि जे खूननि सां इंसाफ़ कयो वेंदो। जवाबदार भले छो न बाअसर शख़्स हुजनि, हुननि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।